जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, राधे जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। बाबा साधु राम साहेब, बाबा अमोलक दास साहेब, बाबा आत्माराम साहेब, बाबा धनुराम साहेब, बाबा राम प्रसाद साहेब, बाबा हरि शरण राम साहेब, बाबा नारायण दास साहेब, बाबा आनंद राम साहेब, बाबा भगत राम साहेब की जय। श्री गजानंद भगवान की जय। जगदम्बे मैया की जय। सरस्वती माता की जय। भगवान वेद व्यास महाराज की जय। श्री गौरी शंकर भगवान की जय। सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महाराज की जय। श्री गुरु नानक देव महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री गुरु ग्रंथ साहब महाराज की जय। साईनाथ महाराज की। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की जय। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल कयो झूले झूले झूले। बोलो एकादशी माता की तुलसी माता की ओम गणपतिर्विघ्नराजो लंबतुंडो गजानन द्वैमातुरश्च हेरम्बेकदन्तो गणाधिपः विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मजः। ओम नमो शारदा मातृविद्या प्रदेनी करो मेध मेधा यथा कंत्रिवेणी करो नष्ट मोहाद शांत्याद दीजिए हरो आपकारी हृदय धाम कीजिए। ओम ऐह्री श्री सरस्वते नमः। ओम ऐह्री श्री सरस्वते नमः। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जी सौ चंदा उगवे सूरज चढ़े हजार एते चानण होंदियां गुर बिनु घोर अंधार। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन तम नमामि हरिं परम। हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक
इनके पद वंदन किए नाशे विघ्न बने। वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्ठान पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि। जय जय राधेश्याम 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 जय जय राधेश्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा शिष गोपी मंडल पूजता। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम। वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वाहि राधिका आरम्या हि रुक्मिणी। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति है ईश्वरी। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदा है भव व्याधि विनाशिनी। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम। जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम। हरि बोल। जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम। जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम। जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम।
राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र की जय, सद्गुरुदेव भगवान भगवान की जय, बाबा भगत राम साहिब की जय, श्री कार्तिक महोत्सव की की जय, सीताराम नाम महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। सतभामा को हरि कहे, सुनह प्रिया मन लाए। नारद जिम प्रथ को कही, देवों कथा सुनाए। सियापत रामचंद्र की जय, उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की। हरे कृष्ण हे हरे, हरे राम, ओम राधे श्याम, ओम सीताराम। कथा श्रवण करे रहा होता श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज माता सत्यभामा के बुधाए रहन। श्री नारद जी महाराज परम भागवत श्री पृथु राजा के जेकी कथा बुधाई अक्ति प्रेम से श्रवण कर। तिह ख्याते तीन वृख भय बीजते सोए। एक तुलसी एक आंवला तृतीय मालती होए। सात संगत जी कल तां कथा श्रवण कई। टिनी देविन अंश प्रदान कयो, टे बीज ॾिना। माता उमा पार्वती ऐं माता सावित्री, माता लक्ष्मी। केड़ा केड़ा बीज ॾिना चओ जय श्री कृष्ण। माता सावित्री, माता उमा यानी पार्वती, उमा पार्वती माता तुलसी जो बीज ॾिनो। सावित्री माता आंवले जो ऐं लक्ष्मी माता मालतीअ जो। चओ जय श्री कृष्ण। तीनों माया रूप बखानो, उमा बीजते तुलसी जानो। महामाया माता जो रूप ऐं जय श्री कृष्ण, हरे कृष्ण, हे हरि, ओम राधे श्याम, ओम सीताराम। अलग अलग रूप आहिनि साध संगत जी, पर तत्व उहो ई आहे। अलग अलग रूपनि में प्रभु भगवती माता आदि शक्ति प्रकट थिया आहिनि। टिनी ॼणनि अलग अलग बीज प्रदान कयो। तीनों माया रूप बखानो,
उमा बीजते तुलसी जानो। धात्री वृख सरसत हैं होई, लक्ष्मी ते भई मालती सोई। पार्वती माता तुलसी जो बीज ॾिनो, सावित्री माता आंवले जो, ऐं लक्ष्मी माता मालती, हा न बबुर बीज खे चवंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। गौरी सुराह रख होए दीना, लक्ष्मी दियो क्रोध मन कीना। माता पार्वती माता सावित्री इन्हनि त प्रसन्न मन सां बीज प्रदान कयो, दान ॾिनो, लेकिन लक्ष्मी माता रंज थी करे ॾिनो। जय श्री कृष्ण। तिनका बबरी नाम बखानो, धात्री तुलसी उत्तम जानो। बबुर जेकी आहे उन जो अहिड़ो महात्म न थियो, लेकिन आंवलो ऐं तुलसीअ जी वॾी महिमा थी। पुह पात कर पूरन होई, दर्शन किए पाप सब खोई। एडी महिमा थी तुलसी ऐं आंवले जी, केवल दर्शन करण सां पापनि जो नाश थो थिए, लेकिन मालतीअ जे बीज जी न थी, छो जो लक्ष्मी माता प्रसन्न मन सां दान न कयो। इन जो अर्थ इहो बि तो कि तव्हां बि जेको बीजो, कॾहिं बीजो, कंहिंखे बीजो, दान जेको कयो था प्रसन्न मन सां कयो। चओ हरे राम। मजबूरीअ में रोई धोई करे, परेशान थी करे, कुड़ी करे जेको दान कबो आहे, उन जो उहो लाभ न थींदो आहे। जहिड़ी तरह अॼुकल्ह चंदो वठंदा आहिनि त ॾियण वारे जी मर्ज़ी न हूंदी आहे, ॾियण जी ज़बरदस्ती वठंदा, ऐं ॾियण जी इच्छा हूंदसि 100 रुपयो त घुरंदसि 5000, त उहो वीचारो माण्हुनि जो सम्मान करे ॿाहिरों चई न सघंदो आहे, अंदरि कुड़ंदो आहे। वठण वारा बि ख़ूब सम्झंदा आहिनि त हिनखे निचोड़े रहिया, असां हिन जी इच्छा आहे कोन। इहे दान कम में न ईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन्हनि जो आध्यात्मिक लाभ न थींदो आहे। संतनि जी ॾाढी प्यारी वाणी की चाहे दान जी ॻाल्हि न आहे, लेन देन जी ॻाल्हि हुजे, कोई असां ख़रीदी था कयूं, माल वठूं था, विकिणूं था, कंहिंखां पैसा था वठूं साथ संगत जी, त संतनि जा वचन ॾिसो ठहियल आहिनि कि जेसि ताईं जानकारी न आहे त असांजो व्यवहार ग़लति हूंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। चवनि था संत, बिन मांगे सो दूध सम, बिन मांगे सो दूध समा। मांग मिले सो पानी, मांग मिले सो पानी। खींचा तानी रक्त सम, खींचा तानी रक्त समा। यह संतों की वाणी, यह संतों की वाणी। चवनि था पिया कि भाई बिना मांगे जेको घुरी वञे प्रेम सां, उहो खीर जे समान आहे, मिठो आहे, पवित्र आहे। ऐं घुरी करे मिलियो त सम्झो पाणी मिलियो। चओ जय श्री कृष्ण। ऐं जबरदस्ती करे, निचोड़े करे, तू में करे, वाद विवाद करे, हक़ जताए, अधिकार जमाए, चिल्लाए करे वठूं त चवनि था खून जे बराबरि। चओ हरे राम। केरु था चवनि यह संतों की वाणी। त इहो हिकिड़ो सूत्र आहे, असां हर शइ में आजमायूं, चाहे उपहार हुजे, भेंट हुजे, लेन देन हुजे, व्यवहार हुजे। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों असां सत्संग खां एतिरो जानकारी न हुई त धंधो कंदासीं त पोइ जीअं असांजी ख़रीदी हलंदी त पोइ चङी तरह उन्हनि सां निपटंदासीं। न एतिरो ॾियणो पवंदे, एतिरो करिणो पवंदे, न त हटाए पंहिंजो सामान, एतिरो तोखे डिस्काउंट ॾियणो पवंदो, एतिरो तोखे दिवालीअ जो प्रेजेंट ॾियणो पवंदो। चओ हरे राम। न ॾींदे त सोचे वठि। चओ जय श्री कृष्ण। उहो वीचारो गिड़गड़ाए ऐं असां उन खां ज़बरदस्ती वठूं, तॾहिं वचन न मिलिया। हाणे त ईअं लॻंदो आहे वञी करे उन्हनि खे पैसा वापसि ॾेई अचूं। अञा श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भाई भेंट वठण त इहो कोई अधिकार न आहे, उहो त पंहिंजी ख़ुशी आहे। ख़ुशीअ सां कोई भेंट ॾियण थो चाहे, मान लो कोई 100 रुपए जी ॾियण थो चाहे, असां था घुरूं उन खां 1000 जी। उहो चवंदो न भैया मुंहिंजो एतिरो न आहे, 200 वठि, 300 न, 1000 जी ॾियणी पवंदे। त वीचारो ॾींदो त कुड़ी करे ॾींदो न, ख़ुशीअ सां त न ॾींदो। इहे अज्ञान में असां खां कम थींदा आहिनि, छो जो सत्संग खां असां दूर हूंदा आहियूं। इहो जॾहिं खां सूत्र पतो पियो त जीअण जी कला अची वई। ऐं केॾी प्रसन्नता हूंदी आहे जंहिं माण्हू सां ज़बरदस्ती न कयो, प्रेम सां व्यवहार हलो, उहो ख़ुशीअ सां माल ॾींदो, लेन देन ख़ुशीअ सां थींदी। इहा ई ॻाल्हि हूंदी आहे शादी विवाह वग़ैरह में, असां जेको व्यवहार हलंदा आहियूं
दहेज शब्द भेट जो अर्थ अथव कि प्रेम सां कंहिं पंहिंजे न्याणीअ खे धीअ खे ख़ुशीअ सां उपहार ॾिनो, न कि ससुराल पक्ष जो हिकु बि अधिकार आहे वठण ते। इहा ॻाल्हि यादि रखिजो। ससुराल पक्ष में वर पक्ष में कोई अधिकार न आहे त तोखे हेतिरो बि ॾियणो पवंदो, चाहे हिकु मुंडी ॾियणी पवंदे, चाहे उहो पंहिंजे न्याणीअ खे हिकु वॻे में मोकिले। वर पक्ष जो अधिकार न आहे। हे त कन्या पक्ष जो पिता अगरि पंहिंजो सहज ॾिए थो त उहो भेट आहे, ऐं घुरी वठंदासीं त दहेज थी वेंदो। चओ हरे राम। हरे राम। दशरथ महाराज विवाह करायो श्री राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। हेॾो जनक महाराज, माता सीता उर्मिला मांडवी श्रुत कीर्ति, एॾो उन्हनि खे भेट था ॾियनि, ऐं दशरथ महाराज बार बार प्रणाम था कनि, न तकलीफ़ न कयो, तव्हां हृदय पंहिंजो कढी ॾिनो आहे, इन खां वधीक असांखे छा खपे, कृपा कयो। लेकिन उहो अञा झुकियल, ॿिन्ही तरफ़ विनम्रता। त दशरथ महाराज उन्हनि खे प्रणाम था कनि। जनक महाराज चवनि था तव्हां वर पक्ष जा आहियो, तव्हांजा बालक आहिनि, असांजी न्याणियूं, असां प्रणाम कयूं तव्हांखे? चवनि था न न, असां भले वर पक्ष जा आहियूं, पर तव्हां दान ॾियण वारा आहियो, असां दान वठण वारा आहियूं। कन्या दान थींदो आहे, तव्हां दान ॾेई रहिया आहियो, असां वठी रहिया आहियूं, तव्हांजो उहिदो वॾो आहे। चओ हरे राम। असां त वर पक्ष खे वॾो मञींदा आहियूं न। लेकिन रामायण पढ़ी ॾिसो, दशरथ महाराज केॾी निवड़त ॾेखारी आहे, केॾी विनम्रता, कि तव्हां दान था ॾियो, तव्हां दानी आहियो, असां वठण वारा आहियूं। तव्हां पंहिंजी धीअ जो हृदय जो दान ॾिनो आहे असांखे, असां तव्हांजा ऋणी रहंदासीं, तव्हांजो उपकार आहे। इहो चइबो आहे धर्म, इहा चइबी आहे मर्यादा, इहो चइबो आहे व्यवहार। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। निरख विष्ण तबहि हर खायो, गई मूर्छा आनंद पायो। ताका जस त्रिभुवन प्रगटायो, जाय विष्णु वैकुंठ लगायो। हरे राम। और जॾहिं वे टई बीज उन में लॻायूं सात संगत जी, तॾहिं श्री विष्णु भगवान जेके विषाद में हा न, इहो छा आहे? छा भगवान खे मोहग्रस्त थिया? न न, भगवान जी लीला ॾिसी करे उन में उनजी करुणा कृपा ॻोल्हींदा कयो। ही भगवान जो जेको प्रेम हो भक्त ऐं भक्तीअ जे प्रति, जेको वियोग थींदो आहे, संत चवनि था छा वियोग दुख आहे? भगवान दर्शन ॾेई करे लिकी था पवनि, त छा भगवान सजा था ॾियनि छा पंहिंजे भक्तनि खे? वियोग यानी विशेष योग, संत चवनि था। वियोग, वी यानी विशेष, योग यानी जुड़ना, यानी पहिरियों त हिकु बार भगवान झलक ॾेखारी, वरी गायब थी विया, ऐं जेको भक्त रोए थो वीचारो, तड़फे थो, उहा उनजी भक्ति आरंभ थी वई, प्रेम आरंभ थी वियो, विरह आरंभ थी वियो। विरह यानी विशेष रूप से रह यानी रहना। पोइ हिकु तरफ़ भगवान नज़र ईंदो, विरह में वियोग में गोपिन खे पत्ते पत्ते में भगवान नज़र थो अचे, जाते काथे भगवान नज़र थो अचे। चओ हरे राम। भुलिजी थी वञनि, आत्म विस्मृति थी वञे, यानी गोपी भुलिजी वई कि मां गोपी आहियां, श्री कृष्ण ही यादि रहे, उन्हनि जी लीलाऊं थी कनि। कोई गोपियूं पाण श्री कृष्ण भगवान बणिजी थी वञनि। चओ जय श्री कृष्ण। त विरह कोई दुख ना है, पीड़ा ना है, भले नजर अचे भक्त हाहाकार करे था रोवन, विलाप था कन पिया। काहू के मन की को जानत, लोगन के मन हासी। सूरदास महाराज था चवन, सूरदास प्रभु तुम्हारे दरस बिन लेहो करवट कासी। हे हरि, केर असांजी विरह समझी सघंदो तव्हांजे बिना जेको विछोड़ो आहे। जाके पैर न फटी बवाई, सोखत जाने पीर पराई। जरूर था रोवन, उहे तड़फन भी था मछलीअ वांगुरु, लेकिन उन्हनि जे हिक हिक विरह जे अखियुनि जे ॻोढ़े में करोड़े स्वर्ग वही वञनि। एॾी शुद्धता, एॾी पवित्रता, एॾो प्रेम, एॾो आनंद आहे उन्हनि भक्तनि जे भगवान जे विरह में, जेको हिकु आंसू वही रहियो आहे। हरे राम। ताकि अंश देव ले गए, तीन लोक महरोपत भये। देवता अंश वठी आ, उहे सभु वृक्षनि जे बीजनि जी, ऐं टिनी लोकनि में उहे लॻाया। चओ हरे राम। ये तुलसी आंवला मथे भगवान जे लोकनि में बि अथव। चओ हे हरे। इन करे अलौकिकनि
दिव्य आहिनि, साधारण न आहिनि। एॾी महिमा आहे तुलसी आंवला जी, जाते लॻल हुजनि उते आसपास। हाणे त वॾा वॾा डॉक्टर शोध करे हाणे था मञनि न, रिसर्च तव्हां पढ़ो उन्हनि जा, तव्हां ॾिसो त हाणे तुलसी माता में घणी दवाऊं थी ठहनि, कैंसर तक जी दवाऊं थी ठहनि पियूं। आसपास जे शुद्ध वातावरण जे लाइ तुलसी जा वृक्ष लॻाइनि था। उहे त भौतिक लाभ जे लाइ लॻाइनि था, सुभाणे उन्हनि खे पतो पवंदो कि हिन जो आत्मिक लाभ कहिड़ो आहे। छो जो विज्ञान हमेशह ॿाहिरीं खोज कई आहे, भीतर जी खोज में संतन महात्माउनि उते युगन युगन खां उहे लाभ ॿुधाए। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण कहे सतभामा जोग, तुलसी उपजी इसी संजोग। भगवान श्री कृष्ण चवनि था, हे देवी सत्यभामा, तूं पुछियो कि तुलसी कीअं प्रकट थी, उहा कथा मां तोखे चई ॿुधाई मैं। अति प्रीतम यह मेरी जानो, सत कर इनकी उत्पत्ति मानो। ऐं तुलसी माता मूंखे अति प्यारी आहे। छाजे करे प्यारी आहे कि उन ॾिसो श्री भगवती राधा रानीअ खां शाप वठी करे बि भगवान जी भक्ति कई, श्रद्धा न टोड़ी, प्रेम रखियो, तपस्या करे, भक्ति करे, आख़िर श्री भगवान खे प्राप्त कयो। तुलसी मूंखे ॾाढी प्यारी आहे। जिस घर तुलसी कियो निवास, तहां सदा लक्ष्मी का वास। जाते तुलसी माता जा वृक्ष लॻल आहिनि, पौधा लॻल आहिनि, उते सदा लक्ष्मी नारायण जो निवास रहंदो आहे। हरि विष्णु। तुलसी बन की पालन करे, कोट पितर ताके सब तरे। जेको तुलसी बन जी पालना तो करे, केवल घर में हिकु पौधो नथो लॻाए, हिक मां अनेक तो लॻाए पियो, उन जा जेके पित्र आहिनि उहे नरक बि हुजनि त छॾिजी करे भगवान जे धाम पहुचंदा आहिनि। कल्ह तव्हां एकादशी में बि महात्म में इहा ॻाल्हि श्रवण कई। तुलसी नाम जो मुखों उचारे, सो जन विष्णु लोक पगधारे। हरे तुलसी, हरे तुलसी, जय जय तुलसी माता, जय जय तुलसी माता। तुलसी नाम जो मुख उचारे, जेको पंहिंजे मुख मां तुलसी माता जो पवित्र नालो उच्चारण तो करे, भगवान चवनि था उनखे मां पंहिंजो परम धाम वैकुंठ ॾींदो आहियां। मंजरी संग जो प्रभ पहचाड़े, तिन कौ कभी अकाल न मारे। मंजरिन सहित सुंदर तुलसी दल पत्र खणी करे जेको भगवान खे चाढ़े तो, उनजी कॾहिं बि अकाल मृत्यु न थींदी आहे। चओ हरे राम। उर कर शीस श्रवण मह धरे, किए पाप तिह तुलसी हेरे। मस्तक झुकाए कयल पाप नाश करे छॾींदा आहिनि भगवान। तुलसी के डिगवे प्रजिमावे, सो भोजन हरि कर मह पावे। तुलसी माता जे वृक्ष जे साम्हूं जेको ब्राह्मणन खे भोजन तो कराए त उन जो कोटि गुना करोड़े गुना लाभ वधी वेंदो आहे। तुलसी अस्तुत कहाँ बखानो, तुलसी महात्म मैं ही जानो। तुलसी जी महिमा मां केतिरी ॿुधायां सत्यभामा, इहा महिमा मां ही थो ॼाणो। जो तुलसी डिगले पन देवे, सो जन मुकत पदारथ लेवे। तुलसी माता जे साम्हूं जेको शुचि तो रखे, लेप तो लॻाए गोबर आदि जो, उहो 4 पदार्थ पाए तो वठे। कहिड़ा थींदा आहिनि 4 पदार्थ? काम क्रोध और लोभ। काॾे वञूं भाई? चओ धर्म, अर्थ, काम, मोक्ष। ये 4 ही पदार्थ अथव। ऐं चौथों पदार्थ आहे मोक्ष। चौथों पदार्थ। चओ जय श्री कृष्ण। धर्म सां हली करे अर्थ कमाइजे, उन शुद्ध अर्थ सां जेके धर्म जे सम्मत पंहिंजी कामना पूरी था कनि, ऐं इन नज़र सां कि इन काम में सुख न आहे। चओ हरे राम। छो जो बिना सुख वठी असांजे मन में भ्रांति रहिजी वेंदी आहे, इन्हनि में ई सुख आहे। धर्म सां अर्थ कमाए, अर्थ सां काम भोगे, उन खां निवृत्त थी करे भजन करे, भक्ति करे, उनखे मोक्ष जी प्राप्ति थींदी आहे। राजा ययाति थिया, वॾा महान। असांजे वैदिक कई पुराणनि में उन्हनि जी कथाऊं ईंदियूं आहिनि, भागवत महापुराण में, श्री लिंग पुराण में। त राजा ययाति साध संगत जी
उन्हनि जी शादी थी देवयानी सां। देवयानी सां विवाह थियो, लेकिन हिकिड़ी ॿी शर्मिष्ठा नाले सां राजा जी धी हुई। उनजे निवेदन ते उन्हनि सां बि लिखी करे विवाह करे छॾियो। त देवयानीअ मां 2 संतान थी ऐं शर्मिष्ठा मां उन्हनि खे 3 पुट थिया, 5 पुट थिया। इहा ॻाल्हि जॾहिं पतो पई उनजे राणीअ खे, देवयानीअ खे, देवयानी शुक्राचार्य महाराज जी धी हुई, त रुसी करे हली वई शुक्राचार्य महाराज वटि। शुक्राचार्य महाराज खे क्रोध आयो, उन शाप ॾेई छॾियो कि हे ययाति, तूं छल कयो आहे, धर्म जो पालन न कयो आहे, तूं कामी आहे, वञ हिन जवानी में तूं बुढ़ो थी वञ। चओ हरे राम। तॾहिं वाणी ही वाण हूंदा, बाणी ही बाण हूंदा, शास्त्र ही शस्त्र हूंदा। धर्म सां उन्हनि जे अंदरि शक्ति हूंदी, धर्म जो पालन कंदा। हिन महिल बि कोई पूर्ण धर्म ते हले, सत्य ते हले, उहो जबान मुचे त उनजी ॻाल्हि सची थी वेंदी। चओ हरे राम। साध संगत जी, ययाति महाराज भरी जवानी में बुढ़ा थिया। उन्हनि सम्झायो उन्हनि खे त बाबा जी, अगरि मूंखे तव्हां बुढ़ो करे छॾींदव, तव्हांजी जेकी कन्या आहे त उन जे लाइ बि त इहो दुख आहे न। चओ जय श्री कृष्ण। उनजी बि नंढी उमिरि आहे, अञा असांजो जीवन जवानी शुरू थी आहे ऐं बुढ़ापो अची वियो। वरी तुरंत क्रोध लही वियो। संतनि जो त क्रोध क्षण भंगुर हूंदो आहे। चवण लॻा, अच्छा हिकु कमु कर, तूं पंहिंजे पुटनि मूं कंहिंखो बि या जवानी वठ, जंहिंखो बि वठे, उहो ॾेई त तोखे मिली वेंदे। हाणे राजा ययाति आया पंहिंजे 2 पुटनि वटि, देवयानीअ जे 2 मना करे छॾियो। तुरवसु, दुर्ह आदि जेके हुया, ऐं शर्मिष्ठा जा जेके 3 पुट हुया, 2 वॾनि मना करे छॾियो। आख़िरी पुट जेको नंढो हो, उनजो नालो पुरु। चओ हरे राम। उनखे जेॾीमहिल राजा ययातिअ चयो त हथ जोड़े बीठो, चई बाबा, पिताजी, संतान उहा आहे जेकी पहिरियों नंबर संतान आहे, आज्ञाकारी, जेके पिता जे न चवण ते इशारो सम्झी करे उनजी सेवा करे छॾे। इहे पहिरियों नंबर आहिनि। ॿियो नंबर उहे आहिनि जेके पिता जे चवण ते ख़ुशीअ सां कनि या मन मायूस करे कनि, दुखी थी करे कनि। ऐं 3 नंबर त उहे आहिनि जेके वचन पालन नथा कनि, उहे पुट चवाइण जे लाइक़ ई न आहिनि, उहे त गंदगी। बाबा, इहो मुंहिंजो सौभाग्य है कि मां तव्हांजी सेवा करे सघां। हिकु जनम कहिड़ी ॻाल्हि आहे, मां हर जनम तव्हांखे पंहिंजी युवावस्था ॾियण लाइ तयारु आहियां। तुरंत संकल्प करे पंहिंजी जवानी पंहिंजे पिता खे ॾेई छॾी। हाणे पिता युवा थी विया वापसि, पुट बुढ़ो थी वियो। ध्यानु ॾिजो, हाणे राजा ययाति वरी पंहिंजे गृहस्थ जीवन में सुख भोग करण लॻा। सुख भोग कंदे कंदे आख़िर भगवान जी कृपा सां उन्हनि खे चेतना आई, ज्ञान आयो। काफ़ी साल पोइ हिकु ॾींहुं जागिया, ऐं तॾहिं जेके उन्हनि वचन उच्चारण कया, अॼु उहे सभु संत महात्मा सत्संग में ॿुधाईंदा आहिनि। कहिड़ा वचन चया उन्हनि? इहे वचन चया, जहिड़ी तरह सां लकड़ियूं केतिरी बि विझो, आग विसामण वारी नाहे, उन लाइ त जल खपे। त अहिड़ी तरह सां हिन काम रूपी तृष्णा में जेतिरा बि भोग रूपी घीअ विझो, इहे विसामण वारी न आहे, इहे त वधंदी वेंदी। अॼु मूंखे पतो पियो, ॾाढी सुंदर वाणी, कि इन तृष्णा जे त्याग सां जेको सुख आहे, इन इच्छाउनि जे त्याग में जेको सुख आहे, उहो काम में रती भर बि कोन्हे। इन शरीर जे सुख, काम आदि में जेके सुख था मिलनि शरीर जा, इन्हनि में जेको सुख आहे, इन खां कई गुना हज़ारे गुना वधीक तृष्णा जे त्याग में सुख आहे। इन करे अॼु मां इन तृष्णा जो त्याग थो कयां। ओॾी महिल ई पंहिंजे पुट खे जवानी वापसि ॾिनऊं, वृद्धावस्था वतऊं ऐं वन में वञी भक्ति करण लॻा। उन्हनि जे धर्म पत्नीअ बि अनुसरण कयो ऐं उन समय भक्ति करे उहे भगवत प्राप्ति करे चुका। चओ हरे राम, हरे कृष्ण। त इहो त जीवन दर्शन आहे साध संगत। ये कथाऊं केवल ॿुधण जे लाइ न आहे, सम्झी करे धारण करण जे लाइ। हरे राम। रामायण में वर्णन ईंदो अथव, तनय जता तिह जौबन दयऊ, पितु अज्ञा अघ अजस न भयो। पिता उनखे वरदान ॾिना कि मुंहिंजो राज तुंहिंजे ई वंश में हलंदो।
तू सदा सुखी रहंदे। पुट जेको आहे पिताजी आत्मा ही थींदो आहे। पुट जेको आहे न वो पिता ही पुट जे रूप में ईंदो आहे। चओ हरे राम। नैन नक्श चेहरो भले अलग हुजे लेकिन पिता ही पुत्र रूप में जन्म वठंदा आहिनि। ये शास्त्र था चवनि। जल दिए सब पातक टारे, आप तरे और पितृ उधारे। तुलसी के हैं बहुत फल, एक मुख कहे न जाए। हरे राम। जै तुलसी माता में जल जण सां पाप नाश थियनि, पितरनि जो उधार थे, अनेक लाभ आहिनि, हिकु मुख सां चया नथा सघनि। पुन फल धात्री विरख का, आत्म राम सुनाए। हाणे आंवले जी महिमा सतगुरु आत्मा राम साहिब ॿुधाए रहिया आहिनि। धात्री विरख विष्णु का प्यारा जानिए। आंवलो श्री विष्णु भगवान जो ॾाढो प्यारो फल आहे। अति उत्तम सब तरते प्रगट बखानिए। अति उत्तम, उत्पत्ति पवित्र शुद्ध। चौ हरे राम। श्राद्ध कर्म जो धात्री छाया मह करे। श्राद्ध करण महिल जेके आंवले जे वृक्ष हेठों वेही करे श्राद्ध कंदा आहिनि, कोट पितर जो ताहि मुकत मह पग धरे। ओहो 100,000 लख न करोड़े पितर उन्हनि जा कल्याण सदगतीअ खे पाए वठंदा आहिनि। छो जो आंवलो भगवान श्री विष्णु जे श्री मुख मों प्रकट थियो आहे। धात्री तुलसी मृत का जल डारे स्नान। कोट जन्म के पाप सब एक पल में खै जान। पंहिंजे स्नान करण वारे बाल्टीअ में थोरो सो आंवलो तुलसी कोई मिलाए छॾे, ओहो करोड़े जन्मनि जा अघनाश ऐं कल्याण थींदा आहिनि साध संगत जी। तुलसी धात्री डिग जो दीप जलाव है। तुलसी माता जे साम्हूं जेको ॾीओ तो ॿारे, जीवन मुक्त पदार्थ सो जन पाव है। जीवन मुक्त थी वेंदो आहे, 4 पदार्थ पाईंदो आहे। धात्री तुलसी समेत हर पह जो धरे। धात्री यानी आंवलो तुलसी जेके भगवान खे अर्पण था कनि, बदन ताहि का निरख जम कंकर डरे। उनखे ॾिसी करे जमदूत बि डिजनि था। चओ हरे राम। तुलसी धात्री विरख में हरि का वासा होए। तुलसी में आंवले में साक्षात भगवान हरि जो वास आहे। जो इनकी सेवा करे हरि पद पावे सोए। जेको उन्हनि जी सेवा तो करे वो भगवान जे चरण कमलनि खे तो पाए, प्रभुअ जे स्थान वैकुंठ खे तो पाए। वैकुंठ यानी विगत कुंठा, जाते कोई कुंठा कोने, टेंशन कोने, उनजो नालो वैकुंठ। धात्री तुलसी उत्पत होई, आत्म राम सुनाई सोई। इन तरह सां आंवलो ऐं तुलसी माता जी उत्पत्ति सतगुरनि असांखे ॿुधाई। यही कथा जो सुने सुनावे, सो जन 4 पदार्थ पावे। इहा कथा जेके श्रवण था कनि या तव्हां ॿिए कंहिंखे बि ॿुधायो त उहे 4 पदार्थ था पाइनि। निश्चय मन वांछत फल होए, आत्म राम मुकत होए सोए। मनोवांछित कामना उन्हनि जी पूर्ण थी थिए ऐं सतगुरु आत्मा राम साहिब जन चवनि था उनखे मुक्ति मोक्ष प्राप्त थो थिए। सतभामा को कृष्ण जी कही कथा शुभ सोए। पुन सतभामा कृष्ण पे पूषत अतिहित होए। कारतक प्रगट कैसे भयो, की जय वर्णन मोहे। किस धार्यो को फल लयो, मुझे सुनावो सोए। हरे राम। हाणे सत्यभामा भगवान श्री कृष्ण खे चेती, प्रभु मूंखे कार्तिक जी महिमा ॿुधायो, कीअं प्रकट थियो, कंहिं धारण कयो। कहे कृष्ण सतभामा अब सुन लीजिए, नारद प्रथकों कही सोई कह दीजिए। सैल नाम एक पर्वत बड़ा बखानिए, नगर नाम कर रवि ताहि डिग जानिए। हरे राम। भगवान चवंता मां श्री नारद पृथु जी जो संवाद तोखे ॿुधायां तो। शैल नाले हिकिड़ो पर्वत आहे, पहाड़, उते रवि नाले सां हिकिड़ो नगर आहे।
धर्मदत्त ब्राह्मण तहां रहे नगर में सोए। उन रवि नगर में हिकिड़ो श्रेष्ठ ब्राह्मण जंहिंजो नालो आहे धर्मदत्त, उहो रहंदो हो। कार्तक व्रत सोधार है विष्णु भगत में होए। उन्हें कार्तिक जा व्रत धारण कया, उहो श्री विष्णु जो परम भागवत वैष्णव भक्त हुयो। ब्रह्म मुहूर्त गिर पर जावे भगवंत नाम सिमर लिव लावे। ब्रह्म मुहूर्त में उथी वञे ऐं भगवान जो नाम सिमरन करे। सुबुह जो उथी हरे राम हे हरि। सुबुह जो उथो न, जेके थोड़ो घणो भी सत्संग कंदा आहिनि, उथंदो त पाण ई तव्हांजो नालो उच्चारण थींदो आहे न। संत कंवरराम साहिब जन गायो, राम सिमर प्रभात मेरे मन, 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 राम सिमर प्रभात मेरे मन। उठिए प्राणी जप ज गोविंद खे, उठिए प्राणी जप ज गोविंद खे, अमृत वाणी वाक मेरे मन, 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 हो राम सिमर प्रभात मेरे मन, राम सिमर प्रभात मेरे मन, राम सिमर राजा राम सिमर, राम सिमर राजा राम सिमर, राम जपी जे विलम न कीजे, राम जपी जे विलम न कीजे, कॾहिं भी राम जो नालो वठण में देर न कयो, विलम न कीजे, तुरंत प्रभु जो नाम उच्चारण कयो। हरे राम सीताराम हे हरे। पतो ना है सामू काल बीठो हुजे, वो भी भजी वजे। ओहो दिव्य लाभ है, अथाह फायदा है। राम जी हली अचन, राम जपी जे विलम न कीजे, राम जपी जे विलम न कीजे, वणजारो थी जग में आई, वणजारो थी जग में आई, समझी निभाए जा साथ मेरे मन, समझी निभाए जाए साथ मेरे मन, चौथा व्यापारी बणजी आयो आ वणजारो। ठीक सा भाई लेन देन जो व्यवहार कजा, चओ हरे राम। केड़ो पैसन जो माल जो न, इस सांसन रूपी खजानो ॾेई करे अनमोल प्रभु जा हीरा मोती हरिनाम कमाए वठ जा। व्यापारियां कच्चो व्यापार न कजा, सच व्यापार करो व्यापारी, दरगह निभे खेप तुम्हारी। समझी निभाए जा साथ मेरे मन। सब इतने बस केवल असा के परीक्षा ॾियणी आहे। बुरे सां भी भलो हल जा, सभिन सां प्रेम सां रसाए हल। तो सां कोई बुरो तो हले तो समझ जा मुंहिंजा अहिड़ा प्रारब्ध हो, मुंहिंजा अहिड़ा कर्म हा।
तोखे परीक्षा में पास थियणो आहे। समझी निभाए जा साथ मेरे मन, समझी निभाए जाए साथ मेरे मन, राम सिमर प्रभात मेरे मन, राम सिमर प्रभात मेरे मन, राम सिमर राजा राम सिमर, राम सिमर राजा राम सिमर, ओ राम सिमर राजा राम सिमर, राम सिमर राजा राम सिमर। संगत ईंदी आहे चवंदी आहे डॉक्टरनि जवाब ॾेई छॾियो आहे, कोई दवा कोन्हे। चवनि त हाणे जेतिरा ॾींहं आहिनि घर में सेवा कयो, हाणे छा कयूं? त पोइ असां चवंदा आहियूं सर्व रोग का औखद न। इहो माता पहिरियों ई छो न इस्तेमालु कए? जेॾी महिल रुपए जी गोली वठणु वई ओॾी महिल बि इस्तेमालु करियां। ॾिसो चाहे माण्हू 10 साल जीए या 100 साल जीए, असांखे जीवन त वापसि करिणो आहे न, शरीर त छॾिजंदो, लेकिन आधार अगर हरि नाम जो खणो, प्रभु जे नाम जो, त जेतिरो भी जीवन हूंदो मंगलमय हूंदो, जीवन सफल थींदो। गुरु हरकृष्ण साहिब जन केवल 8 साल जा, विवेकानंद लगभग 40-45 साल जा, ज्ञानेश्वर महाराज 14 साल 15 साल जा, लेकिन जीवन तो सफल करिया। जिंदगी त हिन जी बंदगी कमाए वई, सफल जीवन थियो न। चओ जय श्री कृष्ण। इन करे सर्व रोग का औखद न। असां में कुछ हुजे त पोइ सॼी दुनिया खे न सुखी करे छॾियो। असां में कुछ भी कोन्हे, सच में कुछ आहे त बस प्रभुअ जे नाम में, उहो पकड़े वठो। इहा ॻाल्हि बार बार सत्संग में चवंदा आहियूं, पोइ बि माण्हू ईअं चाहींदा आहिनि न कोई ॿियो तरीक़ो हुजे जंहिंसां कुछ कम थी वञे। भाई प्रभुअ जे नाम जो श्रद्धा सां सहारो खणो, निरंतर उपयोग कयो। हाँ, हिकिड़ी 5 रुपए जी गोली जॾहिं असर करे थी त हरि जो नाम असर न कंदो छा? कर्म केवल प्रभुअ जे नाम में ई कटिजी सघंदा। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। इहा ई त कमाई आहे। साध संग रंग प्रभ ध्याया, इहो ई त भजन आहे। इहो बार बार असां याद कयूं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। प्रतिमा हर की गिर पर होई, मंजन जाय करावे सोई। तुलसी दल और पुष्प चढ़ावे, करे आरती हरि गुण गावे। सुंदर विग्रह उन जे घर में हो। धर्मदत्त ब्राह्मण भगवान जे विग्रह जी सेवा करे, स्नान करे, भगवान के स्नान कराए, गुल चढ़ाए, तुलसी दल चढ़ाए, सुंदर सुंदर कुसुम पुष्प गुल चयन करे भगवान के अर्पण कंदो हो। एक दिवस सेवा गयो, तुलसी दल जल लीन। वर्ण वर्ण के कुसुम ले, जावन हर डिग कीन। हिक ॾींहं जी ॻाल्हि आहे साध संगत जी। सुबुह जो स्नान करे सवेल वो तुलसी दल ऐं जल खणी आयो, तरह तरह जा गुल इकट्ठा करे भगवान जे लाइ हलियो। मिली द्विज कौराकसी मग भयो अति भय मान। उदरता को बड़ा दीसै नेत्र अर्क समान। अचानक रस्ते में उनखे हिकिड़ी राक्षसी नजर आई। भयंकर विकराल रूप, पेट ॾाढो उन जो वॾो हो, अखियूं ॼण ॿरनि पियूं आग में। भुजा जंघा अधर दाड़ अति भयानक होए। निरख तह विकराल मूरत महाकंपत सोए। हथ पेर आदि उन जो पूरो शरीर जेको हुयो भयंकर हुयो। उनखे ॾिसी करे माण्हू भयभीत थी वञे। व्याकुल महातब होए डिग्यो पात्र तिह कर माहे। पड़ी बूंद जल की ताह तन पर शांत भई चित माहे। उहा राक्षसी जीअं खाइण जे लाइ धर्मदत्त महाराज जे साम्हूं आई, धर्मदत्त कांपण लॻा, ढिजण लॻा, शरीर में कंपन आई। त हथ में जेको लोटो हुयो जंहिंमें तुलसी दल ऐं जल पियो उहो छॾिजी वियो। लोटो जीअं हेठि किरियो त उन मां जल उछलियो। उन मां हिकु बूंद उन
राक्षस खे लगी। चओ हरे राम। पड़ी बूंद जल की ताह तन पर शांत भई चित माहे। हिक बूंद जी जल जी उन राक्षसीअ ते पई उहा शांत थी वई। पहिरियों त मौन थी वई, अचरज में भरिजी वई। हिकदमि जेको उन जो तमो गुण हुयो, क्रोध हुयो, राक्षसी प्रकृति स्वभाव हुयो, वो खत्म थी वियो। सौम्य स्वभाव थी वियो, सात्विक विचार में मगन थी वई। राक्षसिकों तब निर्मल बुद्ध प्रकाशिया। उन्हीं क्षण राक्षसीअ खे निर्मल बुद्धि आई। निर्मल बुद्धि मल रहित, जंहिंमें मैल न हुजे, शुद्ध विचार आया। पाप सकल जो तिह के छिन मह नासिया। क्षण भर में उन जा पाप नाश थिया। कर प्रणाम दिज चरने शीस लगाइयो। उहा राक्षसी जेकी खाइण पई अचे धर्मदत्त ब्राह्मण खे हाणे मथो टेके हथ जोड़े प्रणाम थी करे। पूरब अपनो जन्म सिमरन में आइयो। पंहिंजी पिछले जन्म जी उनखे याद अची वई। दिज निरखी यारीत तबह चक्रत भयो। करती थी मुह भक्षण अब क्या होए गयो। हेॾे धर्मदत्त ब्राह्मण वीचारा हैरान थिया, इहो छा थियो? वरी त मूंखे खाइण पई अचे, हाणे मथो थी टेके, हथ थी जोड़े, कहिड़ी ॻाल्हि आहे भाई? कहिड़ो इन में राज आहे? चओ हरे राम। पूछत द्विज पुन तिस पै मोह सुनाइए। अपने जिय की बात सकल कह जाइए। मुझको आई बख्शने अब क्यों लागी पाए। कवन बोध तुम कौ भई दीजै साच सुनाए। हरे राम। धर्मदत्त ब्राह्मण चवण लगा, भी पहिरियों मूंखे जवाब ॾे। तूं त मूंखे खाइण पई अचे, हाणे मथा थी टेके पई, इन जे पोयों कहिड़ो कारण आहे? कहत राकसी तुम को सत्य सुनावहो। पूरब जन्म के पाप सकल कह जावहो। जिन पापन कर कठन राकसी गत मोह पाई। तुम्हारे जल की बूंद पड़त मोह बुध उपजाई। हरे कृष्ण। राक्षसी चवण लगी, उहोई त मां तव्हां खां थी पुछां त तव्हांजे हिन बूंद में कहिड़ो जादू आहे? हिन जल में कहिड़ी शक्ति आहे? छा आहे हिन में? छो जो मूंखे पिछले जन्म जी यादि अची वई, स्मृति अची वई, मूंखे पंहिंजा पाप यादि अची विया, मुंहिंजी मती पलटी वई। उही त मां थी पुछां तव्हां खां कहिड़ो जादू आहे तव्हांजे जल जे हिन बूंद में? महाराज, मां तव्हांखे पिछलो जन्म थी ॿुधायां पंहिंजो। पूरब जन्म के कर्म जो चितवन आए मोहे। एक चित होय के सुनो सकल बखानो तो है। एक नगर अष्टकपुरी नाम कहे सब कोय। अत्रि देव ब्राह्मण तहाँ रहे नगर में सोए। ध्यान ॾेई ॿुधो ब्राह्मण देवता, हिकिड़ो नगर हुयो। पिछले जन्म जी कथा थी ॿुधायां मां तव्हांखे, सची घटना। अष्टकपुरी नाले सां हिकिड़ो नगर हो, जंहिंमें महान ऋषि अत्रि महाराज रहंदा हुआ। नालो ॿुधो अथव श्री अत्रि महाराज जो? हाँ, अत्रि महाराज रामायण में भी प्रसंग ईंदो अथव। कई ऋषि मुनि सतयुग खां त्रेता भी हलिया अथव, द्वापर भी हलिया अथव। चओ हरे राम। तिस द्विज की मैं स्त्री होई। अत सुशील ब्राह्मण था सोई। पति अपने को दुख दिखरावो। ताके वचन हृदय न ल्यावो। कल हा ध्यान पत स्यो मैं राखत। मीठे वचन कभी न भाखत। जे को लोक नगर में रहे। कल हा नाम सबे मोह कहे। हरे कृष्ण। मां अत्रि ऋषि जी धर्म पत्नी हुयसि। हे शायद उहे अत्रि ऋषि न आहिनि। चओ जय श्री कृष्ण। वो त महान महात्मा थिया आहिनि। उनजी धर्म पत्नी भी महान देवी। सात संगत जी हाणे पंहिंजी ॻाल्हि सची ॿुधाए रही आहे। उहा चए थी, मां पिछले जन्म में उन्हनि संतनि जी धर्म पत्नी हुयसि, ऋषिअ जी, लेकिन मुंहिंजो स्वभाव दैतन जहिड़ो हुयो। मां न सेवा कयां, न पातिवर्त धर्म जो पालन कयां,
न भक्ति कया न नाम जपिया न शांति प्रदान कया। उथंदे वेहंदे मां झगड़ो कया। थोड़ी थोड़ी गाल ते मां झगड़ो कंदी हुअसि, लड़ंदी हुअसि, चिल्लाईंदी हुअसि। धीरे धीरे मांजो स्वभाव घर खां ॿाहिरि निकितो, पाड़े में पतो पियो, शहर में पतो पियो। तॾहिं मुंहिंजो नालो असली त माण्हू भुलिजी विया ऐं नओं मूंखे नालो मिलियो कलहा। छा नालो मिलियो? छाजे करे? त ही कलह थी करे पई, झगड़ा थी करे, इन करे मुंहिंजो नालो कलहा पइजी वियो। एक दिन पति के संग लड़ी भयो क्रोध मन मोहे। दुखत होए तब पति कहो राकस वप होए तो है। हरे राम। हिकु ॾींहुं रोजाना वांगुरु मां पतीअ सां थोड़ी वधीक लड़ाई करे छॾी। आख़िर उहो सब्र टुटी पियो, पाणी भरिजी वियो त पतीअ मूंखे शाप ॾेई छॾियो त वञ तूं राक्षसी बणिजी वञ। चओ हरे राम। साध संगत जी, मंगलू राम जेके हा उन्हनि सां हिकु बार उन्हनि जा ससुर जी मिलिया, पुछण लॻा छो भाई मां ॿुधो मुंहिंजी धीअ तुंहिंजी धर्म पत्नी बुखार उखार थियोसि, ठीकु आहे? चई हा साईं ठीकु आहे। कीअं ठीकु आहे भाई? हाणे 4 ॾींहं पहिरियों बुखार। चई न बिल्कुलु ठीकु आहे, तरो ताज़ा आहे। कीअं ठीकु आहे? चई कल्ह ई त लड़ाई कई अथई मूंसां बढ़िया ज़ोरदार। बीमारीअ में काथे करे सघंदी वीचारी? कल्ह उथी आहे, कल्ह खूब लड़ाई कई अथई, कप प्लेट बि भॻई, बढ़िया प्रसाद बि ॾिनई। हाणे तव्हां चिंता न कयो, बिल्कुलु ठीकु आहे। चओ जय श्री कृष्ण। दुखत होए यह वचन उचारे तुम कौन देवहु घर निकारे। दूसर स्त्री मैं गिर ल्यावो तुम्हारे निकट कभी न आवो। पति नाराज थी करे मूंखे चयो निकिर, मां तोसां नथो रहणु चाहियां, मां ॿी शादी कंदुमि, तोसां गॾु न रहंदुमि। चओ हरे राम। बिख खाई फांसी लई क्रोधवंत मैं होए। एॾो झगड़ो वधी वियो, अशांति एॾी अची वई कि जेको कमु कॾहिं सोचण बि न खपे मां उहो कमु कयो। जहर बि खाधो, फांसी बि ॾिनी। चओ हरे राम। एक पलक में हत भई सुखी भयो दिज सोए। मां त क्षण भर में मरियसि, सुखी थी वियो मुंहिंजो पति। आत्महत्या करण वारे जी कॾहिं सदगति न थींदी आहे। साध संगत जी, आत्महत्या यानी इहो भगवान जो तिरस्कार आहे, भगवान जे ॾिनल मनुष्य जीवन जो इहो ॾाढो वॾो अपमान आहे, तिरस्कार आहे। कमाल जी ॻाल्हि आहे, एॾो वॾो अनमोल मानुष जनम, 84 लख जोड़नि में हिकु। सोचो त 84 लख असां गिनती कंदासीं त चई न सघंदासीं, गिनती न करे सघंदासीं। उन्हनि में कई साल घुमण केॾी वॾी ॻाल्हि आहे। उन जो असां अपमान था करे छॾियूं। जंहिं शरीर सां भक्तनि भगवान खे पातो आहे, थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ माण्हू मरी था वञनि पिया। त चवनि था इहो वीचार बि पाप आहे। अकाल मृत्यु इन खे ई चइबी आहे। आत्महत्या करण वारो जेको माण्हू हूंदो आहे उहो समय रहते मृत्यु कंदो आहे, पंहिंजो आपघात कंदो आहे, यानी जीवन बाक़ी आहे त पाण खे मारे छॾे, उनखे ई त अकाल मृत्यु चवंदो न। रोड एक्सीडेंट आदि इनखे अकाल मृत्यु न चइबो अथव। अकाल काल यानी समय, समय खां पहिरियों पाण खे मारे छॾी, अकाल मृत्यु। आत्महत्या खे चइबो आहे। त जेके आत्महत्या कंदा आहिनि उहे अकाल मृत्यु, उन्हनि जो मोक्ष न थींदो आहे। उहे अक्सर भूत प्रेत बणजंदा आहिनि, भयंकर जूणनि में वेंदा आहिनि, जीअं कलहा राक्षसी बणिजी। अकाल मृत्यु साध संगत जी ध्यान ॾियो कि अगर समय बाक़ी आहे जीवन जो, कुछ अहिड़ा प्रसंग जुड़ियल आहिनि। मान लो कंहिंजे क़िस्मत में लिखियल आहे कि वो विवाह कंदो, संतान जो योग आहे, ये तो पिछले जन्म के अनुसार असांजो प्रारब्ध ठही ईंदो आहे। अहिड़ो माण्हू अगर आत्महत्या कंदो भी न त सफल न थींदो। चओ हरे कृष्ण। असां नंढा हूंदासीं त हिकिड़ो माण्हू हूंदो, उनजो मतिलबु विकलांग हूंदा, पूरो पेर उनजो कटियल हूंदो, हिकु डंडो खणी करे हलंदो। त बाबा जन पुछो उन खां, भाई तुंहिंजो हीउ पेर कीअं कटिजो? चई साईं मां आत्महत्या करणु वियुमि। पोइ चई पोइ अचानक मतिलबु पलटिजी वियुमि, मुंहिंजो पेर त अंदरि अची वियो, मां बची वियुमि। छो जो उनजो जीवन बाक़ी हो। उन खां पोइ उनजी शादी थी, उनखे संतान बि थी। चओ हरे राम। अहिड़ा जेके योग हूंदा आहिनि न, त आत्महत्या करण वारो चाहे करे भी आत्महत्या न करे सघंदो। लेकिन जंहिंजा योग थी विया ऐं समय बाक़ी आत्महत्या करे छॾी,
त उहो छाजे करे आत्महत्या कंदो आहे कि हिन संसार में मां सुखी नथो रहां। स्वाभाविक ॻाल्हि आहे कि मां दुख सही नथो सघां, इन करे मां पंहिंजो शरीर ख़तम थो कयां। पर छा मथे हुनजे लाइ सुख पिया आहिनि? आत्महत्या करण वारो छा स्वर्ग में झूला झूलींदो वञी करे? अरे हिन महिल जेतिरो तूं दुख सही नथो सघे, पोइ उहो दुख करोड़े गुना वधीक थी वेंदो, लखे न करोड़े गुना। पोइ कीअं सहंदे? पोइ त कई लखे लखे साल इहे योनियूं हलंदियूं आहिनि, भूतनि प्रेतनि जूं, तड़पंदा रहंदा आहिनि माण्हू। सोचो कई अहिड़ी घटनाऊं, कोई माण्हू आया आत्महत्या करण, उन्हनि सतगुरनि सां वेठा, उन्हनि जो वीचार बदिलजी वियो। बिलासपुर जा, चकर भाटा जा, नालो असां नथा खणूं, अॼु बि उहे सुखी आहिनि, अॼु ॾाढो आनंद में आहिनि, उन्हनि जो घर परिवार आहे, सभु कुझु आहे, अॼु समृद्धि बि आहे उन्हनि वटि। हिते आया हा आत्महत्या करण जे लाइ, भई मां वञा थो, बसि ईअं लॻो कि मां दर्शन कंदो वञा, सतगुरनि सां मिलिया, उन्हनि जो सत्संग ॿुधऊं, 5 मिंट वेठा आहे, कृपा प्रभुअ जी। न त आत्महत्या करे छॾे माण्हू त मरी वञे, पतो न आहे, पोइ कई लखे करोड़े साल भटकंदो रहे। चओ हरे राम। सतगुरु चवनि था पिया, भई परापत मानुख देहुरिया, गोविंद मिलन की एह तेरी बरिया, गोविंद मिलन की एह तेरी बरिया, अवर काज तेरे किते न काम, अवर काज तेरे किते न काम, मिल साध संगत भज केवल नाम, मिल साध संगत भज केवल नाम। प्यारा तोखे मनुष्य जो देह मिलियो आहे, नर्तन मिलियो आहे, ॿिया तुंहिंजा कोई कम कोन्हनि। भई परापत मानुख देवरिया, छा कंदे? गोविंद मिलण की एह तेरी बरिया, यानी पीरियड, हे समय जेको आहे श्री कृष्ण खे पाइण जो आहे, भगवान खे पाइण जो आहे। अवर काश तेरे किथे न काम, असां छा कयूं? हे बि कम आहे, हो बि कम आहे, हेॾे बि वञिणो आहे, होॾे बि वञिणो आहे, हिन सां मुंहुं ॾियणो आहे, हुन सां मुंहुं ॾियणो आहे। चवनि था इहे सभु पोइ। कोई माण्हू चए मूंखे भाई पंहिंजे शरीर लाइ दवा खपे, मूंखे धन खपे, त छा इन जो मतिलबु इहो आहे कि तूं सांस रोके करे सभु कम कंदे, कि पहिरियों सांस खणंदे? ई सांस खणे बिना त मां हली न सघंदुमि 5 मिंट बि। त सम्झो सांस खणणु जीअं शरीर जे लाइ ज़रूरी आहे, धन खां ज़रूरी आहे, घुमण खां ज़रूरी आहे, त अहिड़ी तरह सां सभिनी कमनि खां मथे भगवान जी प्राप्ति ज़रूरी आहे। चओ हरे राम। अवर काश तेरे किते न काम, त कीअं भगवान खे पायूं? मिल साध संगत भज केवल नाम, संगत सां मिली करे हरिय जो नाम उच्चारण कर ऐं भगवान खे पंहिंजो सम्झ प्यारा। चओ जय श्री कृष्ण। पंहिंजो सम्झ प्रभुअ खे। छा चओ? गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। भी करे कीर्तन कर। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बाके बिहारी गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है, वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है। वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है, वो तो छोटो छोटो यशोदा को लाल मेरो है। गोविंद मेरो है, गोपाल मेरो
मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय हरि बोल। श्री राम जय जय राम। श्री राधे श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओ मुरली मनोहर राधे श्याम, मुरली मनोहर राधे श्याम। मुरली मनोहर राधे श्याम, मुरली मनोहर राधे श्याम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। बोलो पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। ओ श्री राम श्री जय राधे राम, श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम है रमण बिहारी के, ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। ओ भला कहो चाहे बुरा कहो, हम हो चुके रमण बिहारी के, भला कहो चाहे बुरा कहो, हम हो चुके रमण बिहारी के। जय जय ठाकुर हमरे रमण बिहारी, हम है रमण बिहारी के, ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। हे मोरारे हे मोरारे हे मोरारे हे मोरारे, हे मुरारे हे मुरारे हे मुरारे हे मुरारे। बोलो ठाकुर हमरे कृष्ण मुरारी, हम है कृष्ण मुरारी के, ठाकुर हमरे कृष्ण मुरारी, हम हैं कृष्ण मुरारी के। ठाकुर हमरे रमण बिहारी, हम है रमण बिहारी के, ठाकुर हमरे रमण बिहारी, हम हैं रमण बिहारी के। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण। बोलो राधे राधे राम राधे 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 राम राधे जय राधे राधे राम राधे 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 राम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे
बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सेवादारी प्रेम सां 5 बार हरि नाम उच्चारण कयो। जय श्री कृष्ण। सेवादारी तैयार वेठा हूंदा आहिनि न, उन्हनि खे बि लॻंदो आहे बसि हाणे केॾी महिल बि हाणे असांखे भॻवान जो नालो उच्चारण करिणो आहे, हा न, ओॾी महिल ई तैयार वेठा हूंदा। त हाणे जवाब ॾियो। जय श्री कृष्ण। जय बोल वृंदावन बिहारी लाल। श्री सीताराम नाम महाराज। सतभामा को कृष्ण सुनावे, मृतक भई तब जमगण आए। बांध पछोड़ संगल मह पायो, महाकष्ट मग माह दिखायो। कठन पंथ यमलोक का, कलहा गई तिस माहे। अंधकार मगदी सही, सूझत कछहु नाहे। हरे राम। उहा राक्षसी ॿुधाए रही आहे कि जॾहिं मां आत्म हत्या कयमि त मूंखे भयंकर यमदूत आया वठण जे लाइ, ऐं एॾो बुरे तरीक़े सां मारींदा मारींदा, कष्ट ॾींदा, दुख ॾींदा। जंहिं रस्ते खां वठी हलिया उहो रस्तो ॾाढो भयानक, अंधेरो रस्तो, दुखदाई, जंहिंजी यात्रा भी नरक ही आहे। चओ हरे राम। भयानक भूत प्रेत मग अधिक डरावही। स्वान गिरज बहु मास काट के खावही। विच रस्ते में भूत प्रेत रिजाइन पिया वेठा, कई तरह जा भयंकर हिंसक कुत्ता जेके हा उहे नोचे नोचे मांस पिया खाइनि। धरती तपत तांबे की पाद जलाव है। तीछन कांटे चुभत बहुत श्रम पाव है। धरती में एडी भयंकर आग पई बरे, तांबे जी धरती हुई, वरी कंडा भी लगल हा। मता समझो ये कपोल कल्पनाऊं। ये श्री गरुड़ पुराण में भी असां पढ़िया आहिनि, श्रीमद भागवत महापुराण में, कई शास्त्रन में नरकन जो स्पष्ट वर्णन तव। चओ हरे राम। 28 तरह जा मुख्य नरक थींदा तव, ऐं श्रीमद भागवत में तो चङी तरह इन जो वर्णन लिखियल तव। चओ जय श्री कृष्ण। 90,000 योजन को वधीक काथे हूंदा आहिनि, धरतीअ जे हेठि हूंदा तव। ऐं पूरो हिकु हिकु कर्म जो कहिड़ो कहिड़ो जेको नरक थींदो आहे उन जा वर्णन लिखियल अथव। श्री गरुड़ पुराण पढ़ंदव न त असांजा कई अशुद्ध कर्म स्वभाव ख़त्म थी वेंदो पढ़ण सां ई। इहा सची ॻाल्हि अथव। छो जो भय बिन होए न प्रीत। जेसि ताईं असांजे अंदरि धर्म जो, भगवान जो भव न पैदा थिए त काॾों असांजो व्यवहार सही थींदो। संत रजबदास खां कंहिं पुछियो, साईं छा भगवान जो भव हुजे, गुरुअ जो भव हुजे? चवनि त हा ज़रूरु हुजे। चवण में भव आहे पर आहे त मर्यादा। भगवान जो भव, भगवान सां त प्रेम थींदो आहे त चयूं माता पिता सां प्रेम न कंदा आहियो? हा, त छा हुन जो आदर न रखंदा आहियो? उहो चिल्लाए त भव न कंदा? चई छो न कंदासीं, त हो त माता पिता खां वॾो आहे। संत रजबदास जा वचन अथव, हरि डर गुरु डर जगत डर। हरि डर गुरु डर जगत डर। डर करनी में सार, डर करनी में सार। रजब डरिया सो उबरा, रजत डरिया सो उबरा। गाफिल खाई मार, गाफिल खाई मार। चवंता हिननि जो भव रखो, कंहिंजो कंहिंजो हरिय जो भव रखो, गुरुअ जो भव रखो, जगत जो भी भव रखो। कम से कम जगत जे शर्म जे करे असां अहिड़ा पाप त न कयूं कि नरक वञणो पए। चवंदा आहिनि बद अच्छा बदनाम बुरा, हा न, कहावत हली पई आहे। लेकिन हक़ीक़त अथव माण्हू केतिरो बि हिते पाण खे लिकाए वठे, मथे त न लिकी सघंदो। मथे त असांजी वीडियो क्लिप तयार आहिनि उते कंप्यूटर में, चित्रगुप्त महाराज वटि। सूर्य भगवान जे द्वारा असांजी लाइव हली रही आहे।
चंद्र भगवान जे द्वारा, वायु देवता जे द्वारा, हा न 24 घंटे में असां इन्हनि खां अलॻि त न थींदा आहियूं। हवा त हूंदी हूंदी, ॾींहं में सूर्य, राति जो चंद्रमा, तारा, ये असांजी लाइव उते पूरी वीडियो ठहंदी थी वञे हर हिकु जीव जी। चओ हरे राम। तंहिंजे करे भाई ईअं न सोचो कि माण्हू असांखे सुठो था सम्झनि, भगवान असांखे कीअं था सम्झनि, असांजा कर्म कहिड़ा आहिनि उहो हिसाब ॾियणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वैतरणी के लांघत अति श्रम पाइया। विच में भयंकर वैतरणी नदी आई। वैतरणी नदी ॾाढी भयंकर, रोग, खून, रुधिर, केश, वार, हड्डी, मांस, मज्जा, अहिड़ी गंदगी उन में वहंदी रहंदी आहे। उते केर पार थींदा आहिनि? जंहिंते गौ कृपा थींदी आहे, गौ माता जी सेवा करण वारा, उन्हनि खे गौ माता जी शक्तिअ सां, कृपा सां उहे पार पइजी वेंदा आहिनि। उहो दुख उन्हनि ते न ईंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। हाहाकार मुख कलहा शब्द सुनाइया। हाणे उहा हाहाकार करण लॻी कलहा। अंश पात्र सब रुद्र नैन ते डारही। बहुड़ आपने पूरब कर्म संभारही। रोई रोई करे पंहिंजा पूरब कर्म याद पई करे। पवन बेग जम गणता कौले आइए। जम राजा के आगे जाए खड़ाइए। पवन वेग सां यमदूत उनखे वठी आया, धर्मराज महाराज जे साम्हूं खड़ो कयूं। कह दूत हम कलहा कौले आइयो। धर्मराज तिह निरख क्रोध उपजाइयो। धर्मराज महाराज क्रोध सां उनखे निहारियो। शास्त्रनि में लिखियल आहे धर्मराज जा 2 रूप थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि सौम्य रूप, ऐं ॿियो उन्हनि जो जेको रूप थींदो आहे भयानक रूप। जेके संत भक्त महात्मा सदाचारी माण्हू वेंदा आहिनि, जेके शुभ कर्म कंदा आहिनि, सुठो व्यवहार हलंदा आहिनि, सचो वापार कंदा आहिनि, उन्हनि खे उहे प्रेम में उन सात्विक रूप ॾेखारींदा आहिनि। धर्मराज भगवान जा महान भक्त अथव, भले उन्हनि जी ड्यूटी इहा आहे पापनि खे सजा ॾियणु। 12 भागवत आचार्य जेके आहिनि न, ब्रह्मा जी, शिव जी, नारद जी, सनकादि, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, कपिल जी, मनु जी, भीष्म पितामह आदि, उन्हनि में धर्मराज भगवान अथव। 12 भागवत आचार्य। त सुठनि माण्हुनि खे, सुठनि कर्म करण वारनि खे उहे सुंदर संत स्वरूप जो दर्शन कराईंदा आहिनि। पर जेके पापी आहिनि, अत्याचारी आहिनि, उन्हनि खे भयानक रूप ॾेखारींदा आहिनि। कलहा खे उन्हनि भयानक रूप ॾेखारियो, थर थर कांपण लॻी। चित्रगुप्त जमराय तब बेग बुलाए ताहे। तत्काल वह आइए ले कागद कर माहे। तुरंत चित्रगुप्त महाराज खे संदेश आयो। उहे कागज खणी करे, खाता खणी करे पहुता। चओ हरे राम। हाँ, असां चैन रुपयनि जो धंधो था कयूं त बढ़िया, कंप्यूटर में खाता रखिया आहिनि। ऐं असां जेके कर्म कया आहिनि उन जा खाता न हूंदा। हरे राम। मेरे मालिक की दुकान में सब लोगों का खाता, जो भी जैसा कर्म करे वो वैसा ही फल पाता। चित्रगुप्त कागद निरख जमको दियो सुनाए। या पापण जो अधम है हम पे कही न जाए। पति अपने को दुख दिखरायो उन देखत इन भोजन खायो। महाराज इन जा घणा पाप तव्हांखे ॿुधायूं, अनगिनत पाप आहिनि, पोइ बि थोरे में सार में तव्हां श्रवण कयो। हिन केवल पाप ई कया आहिनि। रोज दुराचार कयो आहे, पतीअ खे दुखी कयो अथई, पतीअ खे बुखियो रखी पाण भोजन कया अथई। चओ हरे राम। रंचक अन्न न भरता देवै शत्रु भाव उन कौ कर सेवै। रंचक थोड़ो भी भोजन पंहिंजे पतीअ खे न ॾींदी, ऐं पतीअ में हमेशा शत्रु भाव रखंदी के त मुंहिंजो भयंकर दुश्मन आहे कोई। चओ जय श्री कृष्ण। जिसी पात्र भोजन पके भुंचे तिसही माहे। जंहिं देगड़ीअ में, जंहिं बर्तन में भोजन ठाहींदी, उन में ही वेही करे खाइण शुरू करे छॾींदी। चओ हरे राम। यानी इहो भी अनीति अधर्म तो, जंहिं बर्तन में भोजन ठहे, पचायो वञे, उन में खाइण बिल्कुल न खपे।
पुन अचुष्ट धर दे वहीं क्रिया करे कछ नाहे। बिना आहुति भोजन खायो जिह कर देखियो तहां लुकायो। जूठन रखे जूठन खाए, कॾहिं आहुति न करे, कॾहिं हवन न करे, कॾहिं आग में हिन अन्न न विधो, भोजन न विधो, कॾहिं कंहिं बुखे खे भोजन न करायो, केवल पंहिंजे पेट जे लाइ खाईंदी। भागवत में भगवान चवनि था त जेके केवल पंहिंजे पेट जे लाइ भोजन पचाईंदा आहिनि, जंहिं घर में केवल पंहिंजे पेट जे लाइ रोटी ठहंदी आहे, उहे रोटी न खाईंदा आहिनि। उहे छा खाईंदा आहिनि? पाप ही खाईंदा आहिनि। चओ हरे राम। भोजन किस स्यों बाट न खायो हरि सिमरन चित मौ नहीं भायो। न भोजन बाटे खाधई, न कैसा मिली करे हरिय जो सुमरन कहीं। हे हरे, हरे कृष्ण हरे राम। हरे राम। जाकी तिर्या कुलक्षणी होई तासे प्रीत करत थी सोई। दोस्ती कैसा रखंदी? अहिड़ियूं मायूं जेके ख़तरनाक हुजनि, जेके लड़ाई झगड़ा करण वारी हुजनि, उन्हनि सां इहा दोस्ती रखंदी। माण्हुनि खे दोस्ती उन्हनि सां ई वणंदी आहे न जेके सुभाउ में मेल खाइनि। उमिरि सां थोरी दोस्ती थींदी आहे, सुभाउ सां थींदी आहे। जंहिंजा वीचार मिलनि, गुण मिलनि, उन सां दोस्ती थी वेंदी आहे। त कलह खे कलह जहिड़ी स्त्रियूं सुठी लॻियूं, जेके टीम ठाहे हलनि। मां त ईअं कयो, मां त 7 सरी ॿुधाईमांसि, मांसि त 5 पतीअ जी टंग भञी आई आहियां। चओ हरे राम। हा, मां त धिको ॾेई आईमांसि। चओ जय श्री कृष्ण। हा, उहे उनजी सहेलियूं थी वई। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जो तिर्य ऐसे कर्म कमावे प्रथम जोन चमटी की पावे। इन अधर्म ते जेके नारियूं हलनि थियूं, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, ईअं न सोचिजो कि सभु कानून कोई स्त्रियुनि जे लाइ। हर प्राणी जे लाइ, हर मनुष्य जे लाइ। प्राणियुनि जे लाइ न, मनुष्य त प्राणी बि आहे, जंहिंमें प्राण आहिनि उहे प्राणी, पर कर्म योनी त केवल मनुष्य जी आहे, इंसान जी आहे। ॿी त सभु भोग योनियूं हर इंसान जे लाइ आहे। चओ हरे राम। त हिन जेके पाप कया उहे सभु चित्रगुप्त महाराज ॿुधाए रहिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। अपनी विष्ठा भोजन करे जो तिर्य ऐसे कर मह धरे। पहिरीं जून हिन खे चमटीअ जी जो, यानी चमगादड़ जी, अन्न न ॾिजोसि, छो जो हिन अन्नदान कयो ई न आहे। पंहिंजी विष्ठा जो भक्षण कंदी। हरे राम। भाखे जमदूत सुन लीजै 3 जोन अब इनको दीजै। प्रथम जोन चमटी की पावे अपनी विष्ठा आपे खावे। द्वितीया जन्म सुकरी धरे बहुपुरखन संग मैथुन करे। तृतीयो जन्म राकसी होई खुद्या कर दुख पावे सोई। हरे राम। पहिरियों जन्म चमगादड़ जो, ॿियो जन्म हिन खे सूकर जो। चओ हरे राम। सूअर जो ॿियो जन्म हिन खे ॾिजो। ऐं टियों जन्म इहा राक्षसी ठहंदी, बुख में घुमंदी रहंदी। अधर्म क्या अथई, अधर्म में रहंदी ऐं बुखी हिकदमि बुख प्यास में तड़फंदी रहंदी। धर्म राय तब भाखियो गर्भ जोन मह पाओ। अर्ध सहंस की आरजा चमटी हो वह जाओ। अर्ध सहस यानी 500 साल। चो जय श्री कृष्ण। सहस यानी 1000। 500 साल केवल इन खे चमगादड़ जी जूण में विझो। चो जय श्री कृष्ण। सूकर जन्म बहुर तू पावे बरख 25 तहां दुख पावे। 25 साल सूकर सूअर जे चोले में हिन खे विझो। यह कहता ते दियो गिराए परी गर्भ चमटी के आए। जन्म पाए तह ऐसी होई अपनी विष्ठा खावे सोई। चमटी अवधपुरन जब भई पुनते सूकर जोनी थई। लयो जन्म तह अति दुख पावो पूरब कर्म सुमिर पछतावो। भोगी अवध मृत्यु तह होई
जम राजा पह जाय खड़ोई। पुनतः जम मुझ कौं कहो राकस वप तुम पाए। दक्षिण मारू दे समय ताही धाम बनाए। हरे राम। ॾाढो दुखदाई जीवन मां चमगादड़ जो अञा पूरो कयो त वरी सूकर योनि में उते मां ॾाढो दुखी थियसि। रोई रोई पछताए बार बार दुखी थी करे उहो बि समय गुजरियो। वरी टी जोणीअ में मारू देश में मूंखे राक्षसीअ जो जन्म ॾिनो। इतना कहो जमराय पुन मुझे दियो गिराए। धर पड़ी या विध भई तब राकसी होए गई। एतिरो चई मूंखे यमलोक खां किरायूं यानी उनजो सिधो गर्भ में प्रवेश थियो। राक्षसी गर्भ में। चओ जय श्री कृष्ण। दक्षिण दिशा कौं जाय एक ठौर निरखी ताए। उद्यान दिसे जाय एक विरख देखियो ताहे। दक्षिण दिशा में मां वयसि बुख में प्यास में व्याकुल। हिकिड़ो वण ॾिसी करे उते मां पंहिंजो डेरो जमायो। धाम बनायो विरख डिग रही तहां मैं आए। बड़ा उदर मेरा भयो खुद्या तर दुख पाए। कर्मनि जे करे मां रोआं पई। पेट एॾो वॾो भोजन कुछ भी न। हमेशा मां बुख में तड़फंदी रहंदी हुअसि। बीते बरख अनेक बहुत श्रम पाइया। विध संजोग एक बनिया तहां चल आइया। हरे राम। हे हरि। जागोता भाई कि रात जी थकान में झूठो त नथा हणो। हाँ असांजो कल मेहता साहब आयो। उहो चए पियो तव्हां 6 बजे हिकिड़ो ॿियो कुझु नओं बि हिकिड़ो तव्हां उहो चालू कयो जेको पोइ ॿुधाईंदा आहियो न प्रसंग। उहो पहिरियों ॿुधायो 6 बजे। 6 बजे कई माण्हू थकी ईंदा आहिनि निंड ईंदी आहे उन्हनि खे। मैं कहिड़ो प्रसंग गरुड़ पुराण गीता भागवत चई न मंगलू राम जेको वठी ईंदा आहियो उहो 6 बजे पूरो ॿुधाए छॾियो। न वाह भाई ज़ोरदार आहे त। कथा जे आरंभ में मंगलू राम अचे। चई साईं सुबुह सां उन्हनि खे कई माण्हुनि खे झूठा था अचनि निंड थी अचे। चओ जय श्री कृष्ण। भाई जागण जो समय अथव। हा न निंड त पोइ जिंदगी भर करणी आहे। कबीरदास जी चवनि था कबीर सूता क्या करे। कबीर सूता क्या करे। उठ जाग न जपे मुरार। उठ जाग न जपे मुरार। एक दिन सोवन होवे गो। लंबे गोड पसार। हिकड़ी लंबा गोडा पसारे असां सुम्हंदासीं। ओहो पोइ चवण सां बि उथी न सघंदासीं। अहिड़ी वॾी निंड त अचणी बाक़ी आहे। हाणे छाजे करे सुम्हूं भाई। हाँ हलो ठीकु आहे। ॿियो समय सत्संग कथा में त बिल्कुलु असांखे चौकन्नो रहणु खपे। जीअं दुकानदार दुकान ते वेहंदो आहे। माताऊं जी आईने जे साम्हूं वेहंदियूं। हाँ ॿार जीअं परीक्षा में वेहंदा आहिनि। राजा जीअं दंड विधान ते वेहंदो आहे राजगद्दीअ ते। मुखी साहब जीअं कोई फ़ैसिलो ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे पंचायत में। अहिड़ी तरह सां सत्संग में सतर्क सावधान बिल्कुलु असांखे जागणु खपे। जे चौकीदार चवंदा आहिनि जागते रहो। छा चवंदा आहिनि। हा ईअं पंहिंजे मन खे चवंदा कयो। असां बि पंहिंजे मन जा चौकीदार त आहियूं। हा न मन खे ई त जागाइणो आहे। सॼो झमेलो त मन जो आहे। सॼो जंजाल मन जो आहे। मन जीते जग जीत। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हलो हिकिड़ो भजन था गायूं भाई। तव्हां थोड़ा तरो ताज़ा थी वञो। कबीरदास महाराज जो ॾाढो प्यारो भजन। राम गोविंद हरि भजो रे भैया। राम गोविंद हरि भजो रे भैया। राम गोविंद हरि। राम गोविंद हरि भजो रे भैया। राम गोविंद हरि। हो राम गोविंद हरि भजो रे भैया। राम गोविंद हरि। भजो रे भैया। राम
राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। मूंखे छो थी ॾिसे भैया चई करे। कबीरदास जी वाणी आहे, उन्हनि भैया शब्द उच्चारण कयो, चओ हरे राम। पहिरीं माण्हुनि जी शादियूं थियनि कोन थियूं मुश्किल सां। राम गोविंद हरि भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। जप तप साधन नहीं कछु लागत। जप साधन नहीं कछु लागत। ओ जप तप साधन नहीं कछु लागत। जप तप साधन नहीं कछु लागत। खर्चत नहीं गठरी। भजो रे भैया खर्चत नहीं गठरी। भजो रे भैया खर्चत नहीं गठरी। भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। संतति संपत्ति सुख के कारण। 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 जासो भूल परी। भजो रे भैया जासो भूल परी। भजो रे भैया जासो भूल परी। भजो रे भैया जासो भूल परी। ओ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। हाँ भजो रे भैया राम गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। कहत कबीरा राम न जा मुख। कबीरा राम न जा मुख। जिसके मुख में राम का नाम नहीं है, कबीरदास जी कहते हैं, कहत कबीरा राम न जा मुख। कबीरा राम न जा मुख। राम 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 राम। हो राम 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 जपो राम राम राम। राम 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 जपो राम राम राम। राम 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 रटो राम राम राम। राम 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 रटो राम राम राम। कहत कबीरा राम न जा मुख। कहत कबीरा राम न जा मुख। तामुख धूल भरी। भजो रे भैया तामुख धूल भरी। भजो रे भैया तामुख धूल भरी। भजो रे भैया तामुख धूल भरी। ओ भजो रे भैया गोविंद हरि। भजो रे भैया राम गोविंद हरि। ओ भजो
भजो रे भैया राम गोविंद हरि राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद हरि ओ भजो रे भैया राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद हरि बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बीते बरख अनेक बहुत श्रम पाइया, विध संजोग एक बनिया तह चल आइया। कलहा पंहिंजो ॿुधाए रही आहे हाल चाल त हे ब्राह्मण देवता, हे टियों जन्म आहे मुंहिंजो उहो ई राक्षसीअ वारो। केॾा ॾींहं बुख में व्याकुल वेठी हुयमि, हिकु ॾींहुं ॾाढी ख़ुशी थी, हिकिड़ो बनियो नज़र आयो कि मां सोचियुमि अॼु मुंहिंजी बुख मिटंदी। चओ जय श्री कृष्ण। अखियुनि में रोशनी वधी वई, ॾाढो आनंद आयो, बसि अॼु मुंहिंजी तृप्ति थींदी। निरख्यो तां आवत मैं हर खत भई, कछ खुद्या की चिंता चित मेरे गई। इस अब ही घाऊं मुझ मन आइया, पुन तब बनिए पीछे हों उठ धाइया। बस मां सोचुमि तुरंत बस इनखे पंहिंजो गिरव ठाहियां, कलेवो कयां ऐं पंहिंजी आग खे शांत कयां। पर वरी मां हिकिड़ो वीचार कयो कपट वारो, कहिड़ो कि मां इन जो पीछो कयां। मुझको निरखत बनिया भाग सिधाइया, डरपत कांपत अधिक महा दुख पाइया। हाणे बनीअ जी नज़र मूं ते पइजी वई और राक्षसी खे जो ॾिठई बनीअ त वीचारो डिॼण लॻो, कांपण लॻो, वठी डुक पातई। एक कोस में जब गई बुध उपजी मन सोए, इनको भक्षण किए ते उदर पूरा न होए। हिकु कोह मां उन जे पोयों डुकियसि, तॾहिं मुंहिंजे मन में कुटिल वीचार आयो त हिन हिकिड़े बनीअ खे खाई करे मुंहिंजी बुख त वेंदी कोन। हे त ईअं थियो कि 10 फुल्कनि जी बुख हुजे, कोई हिकु ग्राही खाराए छॾे, छा कयां, इन जे पोयों लॻा मां। चओ जय श्री कृष्ण। इस बनिए को नह में घावों, इनके संग नगर में जावों। उदर पूर्णा हुए पुर माही, इतना कै सूक्ष्म भई ताही। बनिए उदर के लपटाई, ताको तनक सुरत नह आई। पुन जम कंकर मोह गिर लीना, आए इसी गिर पर तज दीना। हरे राम। मां ॾाढी चालाकी कई, कपट कयो कि मां हाणे इन बनीअ जे पोयों थी वञा। नंढो सूक्ष्म रूप मच्छर मक्खीअ जेतिरो धारे उन जे कपड़नि में वेही रहियसि। उनखे पतो बि न पियो कि शहर वेंदसि, उते त रोज़ बढ़िया चङी तरह पेट भरे माण्हुनि खे खाईंदसि, लेकिन भगवान जे कानून जे साम्हूं कंहिंजी दाल गरंदी। तुरंत यमदूत आया, मूंखे उतां पकड़े करे ऐं वापसि इन वण ते छॾे आ। चओ हरे राम। स्थिर वपुरा कस का दयो, के तक दिवस बीत अब गयो। खुद्या तर हुए अत बिल खाई, निरख तुम्हें कौं अत हर खाई। दुष्ट बुद्धि मेरे मन आई, इनको भक्षण करहूं जाई। ऐसा मन मैं प्रण लीना, तुम्हारे निकट आवन मैं कीना। हरे कृष्ण। यमदूतन पकड़े मूंखे स्थिर करे छॾियो उते वापसि, ऐं वरी मां बुख में तड़फण लॻसि त हे ब्राह्मण देवता, हे महात्मा, अॼु मूंखे तुंहिंजो दर्शन थियो ऐं तोखे ॾिसी बि मां इहो ई सोचियो कि अॼु हाणे मां उहा ग़लती न कंदसि, हाणे मां तोखे तुरंत खाईंदसि। तुम्हारे करते जल गिरियो, पर्यो मोह वपवाए। आत्म बुध ओजल भई, कसमल गए पलाए। जी मां तोखे खाइण जे लाइ आयसि, ओॾी महिल इहो चमत्कार थियो
तुंहिंजे हथ मूं जेको हे अमृत किरियो, ये जेकी हिकु बूंद लॻी उन मूंखे बदिले छॾियो, मुंहिंजा पाप नाश थिया। हे महात्मा इन करे थी पुछां त हे कहिड़ो जादू आहे, तुंहिंजे हिन तुलसीअ वारे जल में, हिन हिकु बूंद में कहिड़ो जादू आहे। चओ हरे राम। त इहा तुलसी माता जे जल जे हिकु बूंद जी महिमा ॾिसो। ये पुराणनि जी घटनाऊं, पदम पुराण जी तव्हां कथा ॿुधी रहिया। असांखे विश्वास न ईंदो आहे काई ॻाल्हि अगरि सरलता सां मिली वञे, सुलभता सां मिली वञे त भरोसो न थींदो आहे कि एॾी वॾी देन भॻवानु ईअं ॾेई छॾींदा। इहा ई त भॻवान जी कथा जी महिमा आहे। छा कूड़ लिखियो अथऊं वेदनि शास्त्रनि में, ग़लति लिखियो अथऊं। चवनि था कि सभिनि खां मथे सब ते उत्तम हर की कथा, सबते उत्तम हर की कथा, सबते उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा, नाम सुनत दर्द दुख लथा। दर्द अलग थींदा आहिनि, दुख अलग थींदा आहिनि। दर्द यानी कष्ट, चोट लगी, कोई शारीरिक तकलीफ़ आई, ऐं दुख मानसिक थींदा आहिनि। 99 त मानसिक दुख आहिनि, त सभु लही वेंदा आहिनि। लथा सिंधी शब्द अथव, लथा, हा न। चओ हरे राम। त सब ते उत्तम हर की कथा, सभिनि खां मथे हरीअ जी कथा चई अथऊं। सब ते उत्तम, इन जे बराबरि कोई साधन कोन्हे। 1000 इन सां प्रमाण भरियल पिया आहिनि। अगरि सभिनि खां उत्तम, सभिनि खां मथे हरीअ जी कथा आहे त असांखे बि सभिनि खां ऊंची श्रद्धा रखणी पवंदी। बर्तन बि ओड़ो हुजे। चओ हरे राम। फल वठी अचो, असांखे भले कागज में ॾेई छॾनि, पन्नीअ में, पर कोई करोड़नि रुपयनि जो हीरो वठी ईंदव त छा कागज में विझी ॾींदा, पन्नीअ में? उन लाइ नंढी सुंदर डब्बी हूंदी आहे। त अहिड़ी तरह सां अगरि असांखे भॻवान जी कथा खपे त हृदय एतिरो विशाल करणो पवंदो, श्रद्धा ऊंची रखणी पवंदी, निष्ठा रखणी पवंदी, सिक रखणी पवंदी, प्यास रखणी पवंदी। सर्व साध संगत, कल बि तव्हां एकादशी भक्ति योग जो पालन कयो आहे, वरी सुबुह जो कथा में आया हो। सर्वांतर्यामी भगवान सभु ॾिसी रहिया, तव्हां ते अपार कृपा कनि, खूब प्रेम भक्तिअ जो सुख शांति सत्संग कथा जो लाभ ॾियनि। इहा ई प्रार्थना आहे। बाक़ी घणा ॾींहं बचा भाई कार्तिक कथा जा? केवल 4। त वीचार कजो, जीवन जा बि चवंदा आहिनि 4 ॾींहं। इहे 4 ॾींहं बिल्कुलु समय ते अची करे असां भक्ति कयूं। बोल वृंदावन बिहारी लाल की। बी करे अचो प्रार्थना। हरोचितो केशवो राम नारायण, कृष्ण दामोदर श्री वासुदेवो हरि, श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो, जानकी हर नायको श्री रामचंद्र ले भजो, श्री राम नाम तारको राम कृष्ण वासुदेव, भगत मुकुट तारको जानकी मनोहरा, सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तना, भोवी गज रघुनाथ जसो, सुने जो नर और नाथ, तिनके सगल मनोरथा सिद्ध करे प्रभु राय, सिद्ध करे प्रभु राय, तिनके सगल मनोरथा सुने जो नर और नाथ, भोवी गज रघुनाथ जसो, वार वार वर मांगो, हर्ष देह श्री रंग, पत सरोजन बायने, हरि भगत सदा सत्संग, ओम जले विष्णु तले, विष्णु विष्णु पर्वत मस्तके, ज्वाल माला कुलय विष्णु, सर्व विष्णुमयो जगत, जय गोविंद जय गोपाल, केशव माधव दीन दयाल, हरे नारायण गोविंदे, भज रामा कृष्ण गोविंदे, हरे गोविंदे परमानंदे, जय गोविंद जय जय रामा, कर नवल किशोर मनोहर, शोभ्या सुंदर श्यामा, अच्युत पार ब्रह्म, अविनाशी अघनाश, पूर्ण सर्व में, दुख भंजन गुणदास, निरंकार, हे निर्गुण सब टेक, हे गोविंद हे गुण निधान, जाके सदा विवेक, परम्पर हर हरे, है भी हो मनहार, हे संत
संता के सदा संग निर्याधारो आधार गुर रामदासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दीजे नामदान राखो ये परोए सतधारा और लक्ष्मी पापी कौन भी होए संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दो एक घड़ी आधी घड़ी आदि अति पुण्याद तन से ती गोष्ठी कटे कोट अपराध देखे कबहु न छूटिए किन किन मूलन हार दक्षिण हारा बक्षले गुरु नानक पार उतार दक्षिण हारा बक्षले गुरु नानक पार उतार गुरु नानक देव की बाबा जय धनुराम साहिब की बाबा जय आनंद राम साहिब की जय सतगुरुदेव बाबा भगत राम साहिब की जय।